तालका सूबोदेरो रिपोर्टर अलमदार वहीद सोलंगी मूजिब ख़बर शेयर कहीं पिया सूबोदेरो लग नौलखी बरसा रहंदड़ गोठ वज़ीर अली मंगनेजो जा रहवासी मंगनेजा बिरादरी जा इमाम ॾिनो ताज मोहम्मद लियाकत अली सरफराज अली अली हसन मोहम्मद इस्माइल फयाज़ अली ऐं ॿियनि मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। ॻोठाणनि ताज मोहम्मद दाईंदे ॿुधायो त मुंहिंजे भेणावे इमाम ॾिनो जूं 2 शादियूं थियल आहिनि। वॾी घरवारी असां खां 2 किलोमीटर परे ॻोठ जैसर मंगनेजो जी रहवासी यार मोहम्मद जी भेण आहे जेका पुटन समेत ॻोठ जैसर मंगनेजो में मुर्स जे ठहिरायल घर में रहंदी आहे। गुज़िरियल महीने मिल्कियत जी लालच में इमाम ॾिनो मंगनेजो खे वॾी घरवारी मां ॼावल पुट कोहण आया ऐं धक हणी ज़ख़्मी कयो। दां ते असां पहुतासीं त उन्हनि मूं ते बि हमलो करे सख़्त ज़ख़्मी कयो। मां 3 ॾींहं खेरपुर अस्पताल में दाख़िल हुयसि। असां बिरादर खे दाऊं ॾिनियूं, को बि चङो मुखालिफ़ जे विच में न आयो। मजबूरन इमाम ॾिनो हिंगोरजा थाणे ते केस दाख़िल करायो। मुखालिफ़ बासर ऐं पुलिस डिपार्टमेंट में हुजण सबबु पुलिस कदम न खयो। नालो इमाम अदनुआ केड़े कोट सा रहवासी आयो वज़ीर अली मंगनेजो छा मसलो आहे जी मुझे शादियूं बहने वडे पुटन जो काम नाजायज कयो ने उन जा नाला छा आहिनि अंत खां ॿार करीम मजनू यतीम मजनू काशिफ समद यार मोहम्मद प्यार मोहम्मद मुसा वडी हालतू कई थने नाजायज कई थने मुझे जेको भी माल मटीरियल हुयो घर में वो भी मेरे खणी आने बंदूक जो लेसन बी 4115 उहा बंदूक भी खणी लेसन मोड पिया यो हुकूमत के मां यो अर्ज कंदो तो ए अज खां पोइते मां पुटन के मिल्कियत में को वार वैसो भी न ॾींदुसि न को मुंहिंजा वार सही रहनि था। अॻ में तव्हां चओ पिया त मां कुझु एकड़ उनखे ॾिनी हुई उहा मां खसी आहे पंहिंजी तव्हां वापसि वरिती आहे ज़ुल्म कयो अथनि मां खसी आहे मां न ॾींदुसि पुट मुंहिंजा आहिनि कोन इहे छा आहिनि बेफ़रमान औलाद आहे जो पीउ सां नाजाइज़ कई अथनि पीउ खे धक कया अथनि माउ खे मारियो अथनि इन्हनि खे मां कुझु बि न ॾींदुसि। अॼु शुरू आहे त मां क़यामत ते जहिड़ो हूंदुसि त कोन ॾींदुसि बचनि खे मां नंढनि खे ख़रीद करे ॾींदुसि। भेण बि वारस मुंहिंजी न आहे न मोए जी न जहिड़े जी ज़ालिमनि ते आहिनि हे चोर आहिनि धाड़ेल आहिनि हे धाड़ेल पुलिस में भर्ती थिया आहिनि। साइथ उर्फ हफ़ीज़ जेको हींअर बि सोभो थो थाणे PS ऐं सॻियूं त ड्यूटी थो पियो करे असांजे लाइ उन ज़ुल्म करे छॾियो आहे। असां जेल जंजाल कयो असां अहिड़ी अपील वज़ीर आला सिंध बिलावल साहब ज़रदारी साहब ऐं ज़रदारी आसिफ साहब खे ऐं असांजी DIG सखर SP खैरपुर ऐं IG साहब खे अपील आहे खुदा खे मञो इहो एक्शन खणो इहो नोटिस वठो अहिड़ा इंसाफ़ कयो वञे असां इंसाफ़ कयो अहिड़ा ज़ालिम पुलिस वारा तव्हां कीअं भर्ती कया जेके ज़ुल्म असां लाइ कयो अथनि। असां इहे दरख़्वास्तूं मां DIG ॾे मोकिली आहे जेका कंप्लेन थियल मोहम्मद अली भुटे वटि आहे उहा हिन महिल ताईं ज़ाहिर न थी आहे हिनखे 20 ॾींहं गुज़री आहिनि। वरी हीअ मां ॿी दरख़्वास्त कई आहे जेका DIG वटि वई आहे IG साहब वटि बि मां मोकिली आहे। हीअ दरख़्वास्त हफ़ीज़ जे मथां मां कई आहे त असांजो इंसाफ़ कयो। हीअ असांजा इंसाफ़ को बि ऑफिसर कोन थो करे ख़बर न आहे त पुलिस खे ऐं ऑफिसर खे छा थी वियो आहे। महिरबानी करे असांजा इंसाफ़ कयो।